ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार अहमद चांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। लाड़काने खां जावेद पीर साधू जी रिपोर्ट मुताबिक़ मौसम अली अब्बासी ग़लती तस्लीम करे अचे त असां अमन ख़ातिर माफ़ करे छॾींदासीं। इन मामले खे सियासी रंग न ॾिनो वञे। असांजे वॾनि असांखे सुठी तरबियत ॾिनी आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार अनवराबाद में पीपी तालके बाकराणी जे सदर तारिक अनवर सियाल लाड़काणो नेशनल प्रेस क्लब जे सहाफ़ी दोस्तनि सां ॻाल्हाईंदे कयो। हुन चयो आहे त असां क़ानूनी रस्तो अख़्तियार कयो आहे, उन ते अमल कंदासीं ऐं सिंध समेत मुल्क जे कंहिं बि सूबे जे ज़िले मां SSP खे तब्दील कयो वेंदो त उहो चयो वेंदो त सियालनि उन खे बदिली करायो आहे। हुन चयो त फायरिंग वारे वाक़े में इस्तेमालु थियल गाॾी बग़ैर नंबर प्लेट जी हुई, जंहिं लाइ चयो वञे थो त वाक़ियो इतफ़ाक़ी आहे। जेकॾहिं इतफ़ाक़ी हुजे हा त नंबर प्लेट छो लाथा विया। हाणे चई रहियो आहे त गाॾी मुंहिंजी आहे, उन गाॾीअ खे मुंहिंजो पुट जे दोस्त इस्तेमालु कयो हो। हीअ बि उहो मिसाल आहे जॾहिं मां हिन खे नाअहल करार करायो हो त उन वक़्तु वकील सवाल कयो त उहा ज़मीन अव्हां जे पुट जे नाले ते आहे। तंहिं ते मौसम अली अब्बासी चयो त नाले मुंहिंजे पुट जे आहे ऐं संभालींदो मुंहिंजो वालिद आहे। हुन वधीक चयो त आउं आईंदा उन इशूअ ते मीडिया वारनि जो पंहिंजो वक़्तु बर्बाद न कंदुसि। हुन इन केस जी